दादू पुलिस चोरी थियल मोटरसाइकिलूं ख़रीद ऐं विकिरो कंदड़ चोरीअ में मुलविस मुनज़िम गिरोह ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई कंदे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सख़ी सरदार चारण। डिप्टी इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस हैदराबाद रेंज तारिक रज़ा ख़ानदारी जो जी हिदायतुनि ते एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी क़यादत हेठि दादू पुलिस ज़िले में ॾोहनि जे ख़ात्मे लाइ सरगर्म अमल आहे। जिरत एसएचओ ए सेक्शन कुर्बान अली कमराणी टेक्निकल ॼाण ऐं ॻुझे इतलाह जी बुनियाद ते कार्रवाई कंदे चोरी थियल मोटरसाइकिल ख़रीद ऐं विकिरो कंदड़ मुनज़िम गिरोह खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल जवाबदार में दादू वासी फयाज़ वल्द लाल डिनो चांडियो ज़ुल्कार वल्द हाजी गुलाम मुस्तफ़ा सुमरो ऐं तालके जोही जो रहवासी सलीम अली वल्द अली गौहर रिंद शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदार वटां हिकु अदद मास्टर चाबी ऐं केतिरनि ई चाबियुनि जो ॻोठ ऐं चोरी में इस्तेमाल थींदड़ हिकु अदद कटर बरामद कयो वियो आहे। उन खां अलावा जवाबदार वटां हिकु बग़ैर नंबर वारी मोटरसाइकिल CD70 इंजण नंबर 653337 बरामद कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ क्राइम नंबर 393/2025 हेठि दफ़ा 411 ऐं 413 PPC तहत केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे। जवाबदार खां वधीक अहम इंकशाफनि जी उमेद आहे ऐं चोरी थियल मोटरसाइकिलुनि जी नेटवर्क जूं कड़ियूं ॻंढियूं पई वञनि।